अदी असांजी भेण कराची जहिड़े अहिड़े शहर में जिते तहरीकूं वॾो पवंदो अंदाज़ छॾींदियूं आहिनि कॾहिं कॾहिं कामयाबु थींदियूं आहिनि कॾहिं कॾहिं मायूस थी असांजा उहिदेदार मोटंदा आहिनि कॾहिं कॾहिं रबड़ जी गोलियूं लॻंदियूं आहिनि त कॾहिं कॾहिं किनो पाणी कराची जेको आहे उहो उस्तादनि ते किरायो वेंदो आहे कॾहिं कॾहिं शेलिंग थींदी आहे त कॾहिं कॾहिं लाठी चार्ज थींदी आहे हाणे तव्हां सिंध सॼी जेका आहे सा कराची ॾांहुं रुख़ कंदी ऐं तव्हां मेज़बान हूंदो कराची वारा ऐं उन मेज़बानी तहत सिंध में जेके बि उस्ताद आहिनि उन्हनि जा खोड़ सारा मसइला आहिनि मां मुख़्तलिफ़ सुवाल मुख़्तलिफ़ उहिदेदारनि खां करे आयो आहियां छाकाणि त तव्हां नवां उहिदेदार आहियो मरकज़ी लेवल ते त तव्हांजो पंहिंजो छा ख़्यालु आहे त असांजे मरकज़ी उहिदेदारनि खे उस्तादनि जे हक़ जे लाइ कहिड़े क़िस्म जी हिकिड़ी तरतीब ॾियणु घुरिजे उहा तहरीक कहिड़े क़िस्म सां कहिड़े तरीक़े सां हलाइणु घुरिजे तव्हां पंहिंजा ख़्याल छो त मां तव्हांजी जेको प्रोफाइल पढ़ियो आहे तव्हांजी बेस्ट एजुकेशन आहे तव्हां सुठे नमूने सां उमेद था कयूं त तव्हां बहितर नमूने सां इन सिस्टम खे हलाइण में उस्तादनि जो जेके मसइला आहिनि हल करण में तव्हां भरपूर किरदारु अदा कंदो इन में तव्हां पंहिंजो मौक़िफ़ छा ॾींदो जी ॾिसो त लाहे अमल जेको हूंदो उहो त सॼो गॾियल थींदो ठीकु आहे न जॾहिं असां इलेक्शन खटी ईंदासीं ऐं उन ते हलंदासीं त सॼो गॾियल हूंदो ऐं असांखे भरपूर पूरी कोशिशि कंदासीं त जेके उस्तादनि जा मसइला आहिनि पुराणनि उस्तादनि जा मसइला बि आहिनि त वरी नवनि उस्तादनि जा बि मसइला आहिनि मिसाल जे तौर ते पुराणनि उस्तादनि खे रिटायरमेंट जे हवाले सां मसइला आहिनि पेंशन जे हवाले सां मसइला आहिनि नवनि उस्तादनि खे त वीचारनि खे पघारूं ई साल साल खां पोइ थियूं मिलनि इवन मूंखे पाण खे साल खां पोइ पघार मिली अपग्रेडेशन न पहिरीं पघार मां चयो अपग्रेडेशन सिंध जे उस्तादनि जो सीनियर उस्तादनि जो वॾे में वॾो मसइलो आहे ऐं जेको मुस्तक़बिल में नवनि उस्तादनि लाइ बि थींदो ॿियो जेको आहे सर्विस स्ट्रक्चर जेको आहे उनजे लाइ गॾिजी फस्ट ऑफ ऑल मुंहिंजो इहा ई आहे त सर्विस स्ट्रक्चर ते कोशिशि कजे उन ते जिदोजहद कबी त ई असांजो मुस्तक़बिल महफ़ूज़ रही सघे मां सम्झां मर्कज़ में ॻाल्हि मां रखंदसि मां सम्झां थो त मां साईं गुलाम रसूल खां बि इहो ॿियनि दोस्तनि खां बि इहो सुवाल कयो त जेसीं ताईं असांजो इहतिजाज कराची में जीअं हलंदो जेसीं ताईं अपग्रेडेशन जो नोटिफिकेशन जारी नथा कनि तेसीं ताईं ॿियनि मरहलनि ते ॻाल्हाइण जी का ज़रूरत ई कान्हे इन में तव्हांजो छा मौक़िफ़ आहे बिल्कुलु इहा ई हुजणु घुरिजे सिंध जा उस्ताद ई ट्रांसफ़र या ही फुर लुट वारो जेको हिननि ट्रांसफ़र जो सिस्टम हलायो आहे इन बाबति तव्हांजो छा ई ट्रांसफर में त करप्शन जो मूंखे हिकिड़ो ॿियो रस्तो ई नज़र अचे थो त उन में बि ई ट्रांसफर में स्टेप बाय स्टेप आहे त हितां अप्रूव थींदो अगरि ई ट्रांसफर आहे त डायरेक्ट कयोसि उनखे अप्रूवल जी कहिड़ी ज़रूरत आहे तव्हांजो लाइ अमल एज़ अ तंज़ीमी लीडर तव्हांजो छा हूंदो त छा हुजणु घुरिजे हुकूमत खे तव्हां बि चई चुकसि त जॾहिं असां गॾिजी वेहंदासीं खटी आयासीं ऐं गॾिजी वेहंदासीं त तंज़ीमी लाइ अमल त कोई ॿुधाए सघे ही उस्ताद तव्हांखे ॿुधाइनि पिया कि बार बार तारीफ़ करनि पिया त तव्हां विक्ट्री में आहियो इंशाअल्लाह ताला चलो इंशाअल्लाह ताला वरी कराची जे रोडनि ते तव्हां खां ज़रूरु पुछणा पवंदासीं महिरबानी थैंक यू सो मच सर उस्तादनि जी ट्रांसफ़र जे बाबति जेको गवर्नमेंट ही सॼो सिस्टम ठाहियो आहे इन बाबति तव्हां छा चवंदा सर मां तव्हां पंहिंजो तारीफ़ करायो गुलशन चांडियो सदर पेटेल ऑफ सिटी लाटकाणो सर मां इहो ई चवंदुसि त असां सीनियर उस्ताद आहियूं असां ॾिठोसीं त उन ज़माने में जॾहिं एस डी ओ हुयो जेको अॼु टी ओ आहे उनखे एस डी ओ डेजिनेशन हुई उन जे हथ में ट्रांसफ़र हूंदी वरी उहा निकिरी डी ओ वटि हुई डी ओ खां बाद में हिननि सेक्रेटरेट में रखी छॾी आहे उस्तादनि जी बायोमेट्रिक जो बहानो ॾियणु आहे जेसि ताईं मसइला इहे हल न थींदा इहो ई ट्रांसफ़र पैसनि ते हर जेका ट्रांसफ़र आहे पैसनि ते थिए थी ट्रांसफ़र जे लाइ सी मरकज़ी उहिदेदारनि खे तव्हां पंहिंजी कहिड़ी सलाह ॾींदो मां मरकज़ी उहिदेदारनि खे चवंदुसि त जीअं पुराणे ज़माने में एस डी ओ जा डी ओ बदिली कंदो हो इहा तव्हां बायोमेट्रिक खे जेसि ताईं हेठि न लॻाईंदो तेसि ताईं उस्ताद अताब जो शिकार रहंदो उस्ताद जी बदिली पैसनि ते थींदी तंहिं करे जेकॾहिं तव्हांखे इन पैसनि खां बग़ैर बदिली उस्ताद जी कराइणी आहे उनखे पंहिंजी मर्ज़ी तहत भली 3 साल कंहिं स्कूल में ड्यूटी उहो करे उन खां बाद में जेको आहे सो उस्ताद कंहिं ॿिए स्कूल में पंहिंजी मर्ज़ी सां बदिली कराए त उहा बायोमेट्रिक खे हेठि लहिणो आहे ज़िले ते या डिवीज़न ते तॾहिं इहे मसइला हल थींदा न त असांजा मसइला गंभीर थींदा था वञनि अॻे जेका बजट
डेट हूंदी उस्तादनि जी उहा बि DO वटि हूंदी 2 महीननि या 3 महीननि में उस्ताद खे पघार नए खे मिलंदी उहा बि जेको आहे खणी एशार ऐं वग़ैरह जे नाले सां खणी कराची खणी विया आहिनि जेका उस्तादनि खे ॾाढी ॾुखियाई थी थिए लाड़काणे जे उस्तादनि खे 15-16 महीना गुज़री विया आहिनि उन्हनि खे अॼु ताईं पघार न मिली आहे महिरबानी